क़ुरान फरमाए थो त ॾिसो अलाह जो इहो तरीक़ो कोन्हे जो कंहिंखे ॾिनल नेमत फुरे वठे। जेका हुन कंहिं क़ौम खे अता कई आहे जेसि ताईं जो उहा क़ौम ख़ुदि पाण में इनकलाब आणे पंहिंजो पाण खे उन नेमत खां महरूम न करे छॾे। यादि रखो अलाह जे मकाफ़ती कानून यादि रखो अलाह जो मकाफ़ती कानून सभु कुझु सुणे थो ऐं हर ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहे। ॾातार ॾुख क्या पाणा उते मङणे छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया तेलाई पियो आहे विच विला ॾीहड़ा। इहा पुण कूड़ी सिध जीअं लिकियो लियाका पाईं पई पिरांजे नथे मथे अङण अध। इहा पुण कूड़ी सिध जीअं खायो खिलियो सुम्हे। महिनत करणी पवंदी पोरियो करणो पवंदो।